सदर आसिफ अली ज़रदारी अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते कोयटा पहुचंदो। सदर आसिफ अली ज़रदारी बलोचिस्तान जे वॾे वज़ीर ऐं गवर्नर सां मुलाक़ात कंदो। सदर खे सूबे में अमन अमान जी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। आसिफ अली ज़रदारी पीपी जे वज़ीरनि, असेंबली मेंबरनि ऐं पार्टी अॻवाननि सां बि मुलाक़ातूं कंदो। पाकिस्तान ऐं अफगानिस्तान में तोरखाम बॉर्डर ते फ्लैग मीटिंग अॼु थींदी। ॿिन्ही मुल्कनि जो इख़्तियारू राज़ी थियूं त तोरखाम गेट खे अच वञ लाइ खोलियो वेंदो। तोरखाम कस्टम स्टाफ ड्यूटी ते तलब। तोरखाम बॉर्डर 25 ॾींहनि खां बंदि हुजणु सबबि ॿ तरफ़ो वापार मुअतल आहे। फैज़गंज जे ठरी मीरपा में सिधू दरिया ते केनाल कढण वारे मनसूबे ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ शागिर्दनि ऐं क़ौम परस्त कारकुननि ते केस दाख़िल। स्टूडेंट्स राइट्स काउंसिल ठरी मीरपा तरफ़ां रैली कढण ते दाख़िल केस में 17 सुञातल ऐं 40 अणसुञातल माण्हुनि खे जवाबदार ॼाणायो वियो। फैज़गंज में 9 सुञातल ऐं 11 अणसुञातल कारकुन FIR में जवाबदार तौरु नामज़द। पुलिस जो चमड़ा खे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवायूं कई वेंदियूं। रूसी सदर व्लादिमीर पुतिन ऐं अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप विच में टेलीफोनिक राब्तो, यूक्रेन जंग समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल। व्हाइट हाउस मौसिफ़ रूस यूक्रेनी तबनाई इंफ्रास्ट्रक्चर ते 1 महीने लाइ हमला न करण ते रज़ामंदी ज़ाहिर कई आहे। रूसी सदारती महल क्रेमलिन जो चमड़ा आहे त रूसी अमेरिकी सदर जे यूक्रेन में तबनाई इंफ्रास्ट्रक्चर ते हमले जी तजवीज़ ते हाकारी रद्दअमल ॾिनो आहे। इंटरनेशनल स्पेस स्टेशन में फाथल अमेरिकी खलाबाज़ 9 महीननि खां पोइ हिफ़ाज़त सां ज़मीन ते वापसि पहुची विया। बाज़ बुश पैल्मर ऐं सुनीता विलियम्स 2024 में बोइंग के स्टार लाइनर स्पेस क्राफ्ट जे जहाज़ ज़रिए ISS पहुता। ख़लाई जहाज़ में फ़नी ख़राबी सबबि उहे स्टेशन ते ई रुकण ते मजबूर थिया हुआ। अमेरिकी खलाबाज़नि जो चमड़ा आहे त उन्हनि इन मिशन मां मज़ो माणियो। सुनीता विलियम्स स्पेस स्टेशन खे पंहिंजो बहितरीन मां क़रार ॾिनो।